बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ 140 पार्ट क़िस्तूं असां तव्हां महिरबाननि जी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। असांजी इहा ई उमेदु आहे त तव्हांखे ज़रूरु उहो असांजी कावश पसंदि आई हूंदी। असांजी कोशिशि हूंदी आहे त तव्हांजे लाइ दिलचस्प खां दिलचस्प क़िसा तव्हां सॼणनि जी ख़िदमत में पेश कयूं, त जीअं तव्हांजो क़ीमती टाइम जेको आहे उहो ज़ाया न थिए ऐं तव्हां उनखे ॿुधी इंजॉय कयो। अॼु असांजो नओं क़िसो आहे। कल्ह असांजो क़िसो पूरो थियो अलीपारा जो। इहा ई साॻी उमेदु त तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अॼु असां हिकु नए क़िसे सां तव्हां सॼणनि जी ख़िदमत में पेश पिया अचूं। क़िस्त असांजी आहे अॼु 141। क़िसो आहे असांजो अॼु अर्धशेर ऐं हयातुन्नफ़ूस जो। अर्धशेर ऐं हयातुन्नफ़ूस जो। इहा ई उमेदु त तव्हांखे ज़रूरु असांजो ई महिनत पसंदि ईंदी। जेकॾहिं पसंदि अचे त दोस्तो असांजे वीडियो खे लाइक बि कंदा ऐं जेतिरो थी सघे त असांजे चैनल जी लिंक पंहिंजे दोस्तनि, भाइरनि, सॼणनि में मोकिले उन्हनि खां असांजो चैनल सब्सक्राइब कंदा, जीअं असांजी हिमत अफ़ज़ाई थिए ऐं असां तव्हां प्यारनि जी ख़िदमत में भले खां भला क़िसा पेश करे सघूं। हलूं पिया क़िस्त नंबर 141। क़िसो असांजो अर्धशेर ऐं हयातुन्नफ़ूस। साईं ॻाल्हि था कनि त ईरान मुल्क में शीराज़ शहर आहे। कंहिं टाइम में शीराज़ ते हिकिड़ो वॾो बादशाह हुकूमत कंदो। नालो हुउसि सैफ़ आज़म शाह। सैफ़ आज़म शाह हुनजो नालो हो। वॾो दबदबे वारो बादशाह हुयो। ख़ज़ाना भरियल, मुल्क ख़ुशहाल। पर बादशाह खे हिकिड़ी खोट हुई जो बादशाह खे एॾी ताक़त, एॾे दबदबे हूंदे बि बादशाह खे औलाद पुट जो न हो। बादशाह वॾा वस कया, पर इहो कुदरत जी वस आहे। आख़िर बादशाह जी जवानी जॾहिं पोइते हटणु लॻी, वार अछड़ा मथे में बायसि, ॾाढ़ीअ में बायसि, हिकिड़े ॾींहुं दरबार में जेके पंहिंजा शाही हकीम तबीब हुयसि उन्हनि सभिनी खे घुरायो। उन्हनि खे घुराए उन्हनि खे चयईं त मां हाणे पीरीअ ॾे हलणु शुरू कयो आहे। तव्हां मुंहिंजी हालति ऐं हुकूमत जो निज़ाम जेको आहे सभु ॼाणो था त कीअं मां पंहिंजे हुकूमत खे मुनज़िम रखियो आहे। मूंखे भउ रुॻो इहो आहे त मौत त मथां आहे, त ईअं न थिए त मुंहिंजे मरण खां पोइ इहा रयत जेका आहे सा तकलीफ़ुनि में अचे ऐं मुल्क ते को धारियो ॾाढो हाकिम अची कब्ज़ो करे, जेको मां महिनत सां मुल्क खे हिकिड़ो मुतहद रखियो आहे। छो जो मूंखे पुट जो औलाद न आहे जेको मूंखां पोइ हिन हुकूमत खे संभाले। हकीमनि, वज़ीर, तबीबनि वेही पाण में सलाह कई। उन्हनि खे बि बादशाह जे हाल ते ॼण हिकिड़ो क़यास पे आयो। उन्हनि पाण में वेही सलाह करे ऐं उन्हनि हिकिड़े खे उथारियो, जंहिं सभिनी जे पारां बादशाह खे चयो त बादशाह सलामत, असां पंहिंजे तजुर्बे सां जेके इलाज हुया असां तुंहिंजा कयासीं। औलाद शफ़ा रब साईं जे हथ वस आहे।
असांजी फ़क़ीर फ़र्क़ु न कयो, छो जो रब जो अमुरु न हो। हाणे असां हिन महिल पाण में सलाह कई आहे, हिकिड़ो इलाजु आहे, इहो अञा असां तव्हां ते न आज़मायो। हाणे अलाह खे ॿाॾाए इहो इलाजु तव्हांजे लाइ असां कयूं था। जे रब खे हूंदो मंज़ूरु त तोखे ज़रूरु औलाद थी। बादशाह खे ॼण थोरी उमेदु थी। बादशाह हिननि खे चयो जेको ख़र्चु अचे दवा तयारु कयो। उन्हनि कुझु जड़ी बूटियूं, कुझु कहिड़ियूं सुतियूं फ़क़ियूं हुयूं जिन जी घुर कई। जल्द हकीमनि खे उहे शयूं मिली वई। हकीमनि गॾिजी ऐं उहा उन जड़ी बूटियुनि मां ऐं फ़क़ियुनि मां सुतियुनि मां दवा हिकिड़ी तयारु कई। बादशाह खे ॾिननि त तूं बि खा, पंहिंजे घर वारी खे बि खाराए। अलाह चाहियो त तोखे औलाद थी। बादशाह खाधी दवा, पंहिंजे घर वारी खे बि ॾिनई। रब जी करणी आहे, रब जे अॻियां त देरि कान्हे। जवानी में औलाद न पियो थिए, पीरीअ में कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह खे ख़ुशख़बरी ॾिनी पंहिंजे राणीअ त मां उमेदवारी आहियां। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो बादशाह ख़ुशि थियो। ख़ुशीअ में ख़ैर ख़ैरातूं अमीरनि त खाधो, पर ग़रीबनि खे बि बादशाह ठाहे छॾियो। ॾींहं पिया ॻणिजनि, आख़िर ॻणींदे ॻणींदे नेठि ॾींहं पूरा थिया। बादशाह खे हिकिड़ो तमामु सुहिणो ख़ूबसूरत पुटु ॼायो, सुहिणो। बादशाह उन पुट जो नालो रखियो अर्धशेर। अर्धशेर नालो रखियो, ईरानी नालो आहे। बादशाह हुनजो नालो रखियो अर्धशेर। अर्धशेर अॼु नंढड़ो सुभाणे वॾड़ो सम्झ भरियो थियो। बादशाह हुनजे इल्म ऐं अदब जे लाइ उस्ताद रखिया। तव्हां त नंढड़े जी बादशाह जे छोकिरे जी उमिरि जी 15 साल थी। 15 सालनि जो अॼु थियो। ईरान ऐं इराक अॼु बि गॾु आहिनि। उन ई ॾींहंनि में इराक में हिकिड़ो बादशाह हूंदो, मलक अब्दुल कादिर नालो हुउसि। मलक अब्दुल कादिर, उन जी बादशाही। उन बादशाह खे हिकिड़ी धीअ हुई औलाद में, ॾाढी उहा बि सुहिणी हुई। उनजो नालो हो हयातुन नफ़ूस। बादशाह जी अकेली धीअ, दादली धीअ। पोइ उन जे करे उहा जेका छोकिरी हुई बादशाह जी धीअ, उन खे अलाए छो मर्दनि खां नफ़रत हूंदी हुई। मजाल आहे जो केरु हिन जे साम्हूं कंहिं मर्द जो नालो खणे। ॿारनि नौकिरियाणियुनि खे त जुरत ई कान हुई, पर संदसि शाही ख़ानदान जो को माण्हू बि भुलिजी हिन जे अॻियां कंहिं मर्द जो नालो रखणु। हिन खे मर्दनि खां नफ़रत। इहा बि चीनी उमिरि जी थी। केतिरनि ई भर पासे जे बादशाहनि हिन जे पीउ ॾे निकाह जो नियापो मोकिलियो। पीउ खे पैगाम मिलियो। पीउ धीउ सां ज़िक्र कयो, दादली जो धीउ हुअसि। ॻाल्हि कई, अॼु फलाणे बादशाह घुर कई आहे, अॼु फलाणे बादशाह घुर कई आहे। पर हिन चयो त बाबा मां शादी न कंदसि। बाबा न्याणी आहे, केतिरो वेहंदीअ, नेठि तोखे शादी करणी आहे, मां न कंदसि। मूंखे जे ज़ोर रखंदे त मां ख़ुदकशी कंदसि। हाणे धीउ दादली ऐं जॾहिं हुन धीउ जो इहो बादशाह खे धमकी ॾिनी त बादशाह विसांग वियो। जेके बि पैगाम अचनि पिया, बादशाह उन्हनि खे जवाबु ॾेई छॾियो। उन्हनि ई ॾींहंनि में उन शहज़ादीअ जी ख़बर शहज़ादी अर्धशेर खे बि पंहिंजे कंहिं वज़ीरनि, पंहिंजे कंहिं दोस्तनि जे वातां ख़बर पई त इराक जे बादशाह जी धीउ आहे, ॾाढी सुहिणी आहे, हयातुन नफ़ूस नालो अथसि। मर्दनि खां नफ़रत अथसि। अलाए केॾा पैगाम आया आहिनि, पर कंहिंसां बि शादीअ लाइ उहा राज़ी नथी थिए। हे बि पीउ जो दादलो पंहिंजे पीउ सां ॻाल्हि कई त बाबा इराक जे बादशाह जी धीउ आहे,
ॾाढी सुहिणी आहे, मुंहिंजी तूं शादी कराईंदे, तंहिंजे करे मुंहिंजी दिलि थी चए त जेकर तूं उन सां मुंहिंजी शादी कराए। हिन जे पीउ खे बि ख़बर हुई त मलक अब्दुल कादिर कंहिंसां बि पंहिंजी धीउ जी माइटी को नथो करे। पोइ हिन खे रोज़ु पियो वाइदो कंदो हो त हा भाउ मां तुंहिंजी शादी कराईंदुमि, तुंहिंजी शादी कराईंदुमि। आख़िर नेठि पुट हिन खे ॾाढो तंग कयो। हिन मजबूर थी पंहिंजे वज़ीर खे मोकिलियो त तूं इराक वञ, बादशाह सां मिल, मुंहिंजे पुट जे लाइ हुनखां तूं सङो कर। वज़ीर सूखड़ियूं पाखड़ियूं खणी इराक पहुतो, बादशाह जे दरबार में आयो, बादशाह खे सूखड़ियूं पेश कई, बादशाह जा सलाम ॾिनई ऐं बादशाह खे चई त मुंहिंजे बादशाह सैफ आज़म शाह उन पंहिंजे पुट जे लाइ तव्हांजे धीउ जो संग घुरियो आहे, मूंखे उन जे लाइ मोकिलियो। हिन खे त पंहिंजे धीउ जी ख़बर हुई ऐं हाणे धीउ हिन खे धमकी ॾिनी त हाणे मूंखे चवंदे त मां ख़ुदकशी कंदीसांइ। मजबूरनि हिन इनकार कयो। हाणे कंहिंखे छा ॿुधाए त मुंहिंजी धीउ शादी नथी करे, मुंहिंजी धीउ मुंहिंजो चवणु नथी करे, हिन इनकार कयो। वज़ीर मायूस थी शिराज़ मोटी आयो, अची बादशाह खे ख़बर ॾिनई शहज़ादो बि इंतज़ार में हुजे। साईं हुन जवाबु ॾिनो। बादशाह खे ॾाढी ॻाल्हि ॾुखी लॻी। हिकु त दातिलो पुटु उन जो अंगल, ॿियो बणा ही खसीस बादशाह मुंहिंजे भेट में, उन मूंखे माइटीअ खां जवाबु ॾिनो आहे। ॾाढी कावड़ आयसि, गुस्से में अची चई त मां कंहिं बादशाह सां का ख़्वाहिश कयां ऐं उहो मुंहिंजी पूरी न करे, हिन में कहिड़ो दम आहे? हेतिरो मुल्क थी वियो, मूंखे हिन जवाबु ॾिनो आहे। उन महिल ई वज़ीर खे हुकुम कई त लश्कर खे तयारु कयो, लड़ाईअ जी तयारी कयो। हिन खे अलाए छा ते बांवर आहे, मां हिन जे मुल्क ते बि कब्ज़ो कंदुसि, साॻियो हिन जी धीउ क़ैदी थींदी ऐं पोइ मां पंहिंजे पुट सां शादी कराईंदुसि। मां हिन जो मुल्क तबाह कंदुसि, तेसि ताईं न मोटंदुसि, लश्कर तबाह कंदुसि, नालो निशान ई ख़तमु करे छॾींदुसि। तयारियूं शुरू थी वयूं। बादशाह हुकुम जो थियो त तयारियूं थी वयूं। शहज़ादे खे ख़बर पई त मुंहिंजे करे हीअ लड़ाई थी थिए। बाबे खे ॻाल्हि ॾुखी लॻी आहे जो मां अंगल कयो ऐं हुननि जवाबु ॾिनो आहे, मुंहिंजे करे हीअ लड़ाई थी थिए। आयो पीउ वटि, पीउ खे चई त बाबा तव्हां तकलीफ़ न कयो, पंहिंजो लश्कर ऐं पंहिंजे पहलवाननि खे तव्हां तकलीफ़ न ॾियो। ज़ाहिर आहे जंग ते दौलत ख़र्चु थींदी, दौलत ख़र्चु न कयो। बाबा बराबरि असांजो मुल्क हुनजी भेट में ताक़तवर मुल्क आहे, असांजी फ़ौज हुनजी भेट में ताक़तवर आहे। जेकॾहिं तव्हां चढ़ाई कंदव त हुनजो मुल्क ईअं सम्झो त तव्हांजे अॻियां हिकिड़ो ॾींहुं बि जंग कोन करे सघंदा, मुल्क तबाह थी वेंदो। हुननि जो लश्कर, हुननि जा पहलवान बि क़तल थी वेंदा, मुल्क तबाह थी वेंदो। तव्हां हुन बादशाह खे बि जंग में मारींदव। ऐं जॾहिं बादशाह मरंदो, हुनजी शहज़ादीअ खे ख़बर पवंदी ऐं शहज़ादी खे इहा ख़बर पवंदी त मुंहिंजे करे सॼो कमु थियो आहे, त बाबा उहा पीउ जे ॾुख में थी सघे थो त पाण खे मारे छॾे। बाबा जे हुन पाण खे मारियो त ईअं सम्झो मां बि मरी वेंदो। बादशाह चए बाबा भला हाणे मां छा कयां? तो चयो तुंहिंजे करे मां नियापो कयो, हुन जवाबु ॾिनो, मां तॾहिं थो इहे कयां, हाणे तूं ॿुधाए त भला मां छा कयां? चई बाबा तव्हां जंग न कयो, तव्हां न वञो, मां पाण वेंदुसि, शहज़ादो थी न वेंदुसि, सौदागरनि जो वेस करे मां हुनजे मुल्क वेंदुसि, कोशिशि कंदुसि त कंहिं बहाने सां मां वञी हुन सां मिलां।
पीउ चए सभा हे त तूं जेका इहा ॻाल्हि थो करीं इहा त ॾाढी ॾुखी आहे। चई त न, मां बसि इरादो कयो आहे, मां वेंदुसि, तव्हां तकलीफ़ न कयो, मां वेंदुसि। हिन बादशाह खे मजबूर कयो। बादशाह चयसि भला तुंहिंजी मर्ज़ी। बादशाह वज़ीर खे घुरायो। वज़ीर खे चई त हाणे मुंहिंजो पुटु मूंखे जंग खां झलियो अथई, हाणे हिन हीअ राय ॾिनी आहे त मां सौदागरनि जे वेस में ओॾांहुं वेंदुसि, सो हाणे तूं हिन सां गॾु वञ, हर वक़्तु हिन सां गॾु हुजां, हिन जो ख़्यालु कजां। ईअं सम्झ त ॼण तूं हिन जो पीउ आहे, परे न थिजांइ हिन खां, हिन खे का तकलीफ़ न अचे। वज़ीर चएसि तव्हांजो हुकुम अखियुनि ते। बादशाह पुट खे 3 लख सोना दीनार ॾिना, हीरा जवाहिर ऐं ॿियो सामान बि हिनखे ॾिनो, छो जे सौदागरनि जी वेस में पियो वञे। शहज़ादो पीउ खां मोकिलाए आयो माउ वटि। माउ जा हथ चुमे, अमां मूंखे दुआ कर त मां जंहिं सफ़र ते वञा थो, जंहिं कम सां मक़सद सां वञा थो, मां उन मक़सद में कामयाबु थियां। माउ उथी संदूक खोलियईं, उन मां हार, ज़ेवर, लिबास ऐं क़ीमती शयूं जेके पुराणनि बादशाहनि जे दौर खां हलंदियूं पियूं हुजनि, क़ीमती शयूं हुयूं, उहे हिनखे ॾिनो। उन खां पोइ बादशाह वज़ीर खे चयो ग़ुलाम, नौकर चाकर, सुवारीअ लाइ जानवर, मतिलबु हिनखे सभु सामान। शहज़ादे सौदागर नारो वेस पातो, वज़ीर बि पातो, हिन सां गॾु जेके नौकर चाकर हुआ उन्हनि सौदागरनि जा वेस पाता। शहज़ादो तयारु थियो, पंहिंजे माउ पीउ खां मोकिलाईं, अहले अयाल खां, मिटनि माइटनि, दोस्तनि यारनि खां, सभिनी खे ख़ुदा हाफ़िज़ करे ऐं सफ़र ते रवानो थियो। ॾींहं राति हल हलां, रस्ते में झंग बि अचनि पिया, बयाबान बि अचनि पिया, जबल बि अचनि पिया, हल हलां हल हलां। रस्तो ॾुखियो हुयो। शहज़ादो कॾहिं तकलीफ़ जो कमु कयो कोन हुई, ॾाढी तकलीफ़ आहे। वज़ीर हुनखे हथ त ॾींदो पियो हले, छो जो बादशाह चयोसि ईअं सम्झ ॼण तूं हिन जो पीउ आहे। वज़ीर हुनखे हथ त ॾींदो पियो हले। वज़ीर सम्झाएसि बि पियो त शहज़ादा हाणे जहिड़ो रस्तो वतो थी त हाणे तकलीफ़ुनि ते सब्र कर, अलाह कंदो, सब्र जो नतीजो तोखे मिलंदो, तुंहिंजो मक़सदु पूरो थींदो। आथत ॾियणु मिलेसि पियो, हलणु काफ़िलो हले पियो। कुझु ॾींहं हल हलां हिकिड़े ॾींहुं सिजु निकितो। हिननि खे परे खां हिकिड़ो अछो शहरु ॾिसण में आयो, बिल्डिंगूं, माड़ियूं, महल सभु अछा। वज़ीर जी जीअं हुन ते नज़र पई त शहज़ादे खे चयईं त शहज़ादा तूं ख़ुशि थी, तकलीफ़ूं तुंहिंजूं पूरियूं थी वयूं, इहो जेको न साम्हूं शहर थो ॾिसीं, इहो ई शहरु आहे जिथे असांजी मंज़िल आहे। शहज़ादे खां बि ॼण ईअं सम्झो थक लही आहे, तकलीफ़ूं विसरी वियसि। आया सफ़ेद शहर में, ॾाढो सुहिणो सेबतो शहर हुजे, कुशादा रस्ता, सुहिणा महल, बाग़ बाग़ीचा, माण्हू ख़ुशहाल। आया शहर में, हिननि जी पुछा कई त भाउ मुसाफ़िर खानो मुसाफ़िरनि जे लाइ सराय सर्वी तॾहिं किथे आहे? माण्हुनि हिन खे ॾसु ॾिनो, हे उते आया सराय में। हिननि अची 3 कोठियूं वठियूं किराए ते, 3 कोठियूं किराए ते वरितनि। माण्हू बि हिननि सां हुया, सामान बि हुयो, पंहिंजो जेको माल सामान वग़ैरह हुयुनि उहो लाथुनि, तरसिया। उहो ॾींहुं हिननि उते आरामु कयो।
आराम कनि। वज़ीर सुतो बि पियो, पर वज़ीर खे सोच इहा ई त हाणे मूं ते हेॾी बादशाह ज़िमेवारी रखी आहे, हाणे शहज़ादे जी मुराद कीअं पूरी थिए, छा कयूं। सुबुह थियो, उथिया, वज़ीर शहज़ादे खे चए त शहज़ादा मां सोचियो आहे राति सॼो ईअं सम्झो त ॼण मां निंड न कई आहे, रुॻो तुंहिंजे इन ते सोचियो त शहरु पराओ आहे, असांखे त केरु सुञाणे बि कोन्हे। वॾी ॻाल्हि त जंहिं मक़सद सां आया आहियूं मक़सदु पंहिंजी जाइ ते ॾुखियो आहे, पर हाणे अलाह में उमेदु आहे, अलाह में उमेदु आहे, अलाह खे जे मंज़ूरु हूंदो त तुंहिंजी मुराद पूरी थींदी। चई ॾे ख़बर छा सोचियो थी, जेको तुंहिंजे दिलि में आहे मूंखे ॿुधाए, अलाह कंदो त तो वारी राय सही हूंदी, मूंखे जे लॻी त उन ते अमल कयूं था। वज़ीर चयसि त मां सोचियो आहे त तुंहिंजे लाइ बाज़ारि में हिकिड़ो दुकानु वठां, छो जो असां आया सौदागरनि जे रूप में आहियूं, तंहिंजे करे तुंहिंजे लाइ वठां हिकिड़ो दुकानु। पोइ ज़ाहिर आहे हर माण्हू खे बाज़ारि में त अचे थो का न का ज़रूरत जी शइ वठणु, हर माण्हू अचे थो। तूं वेहंदे दुकान ते, हाणे ख़बर बि कान्हे माण्हुनि खां बि कीअं पुछूं, अलाह कंदो केॾी महिल उहा बि ईंदी बाज़ारि में, ज़ाहिर आहे जहिड़ी तहिड़ी त न आहे, जीअं ईंदी त तोखे बि ख़बर पवंदी त इहा आहे, नौकर चाकर गॾु हूंदसि, कंहिं प्रोटोकॉल में ईंदी तोखे बि ख़बर पवंदी। अलाह कंदो त पोइ ॼण आसानियूं हिकिड़ियूं पैदा थींदियूं। सो मां इहो सोचियो आहे त तोखे मां हिते बाज़ारि में हिकिड़ो दुकानु खोले। शहज़ादी चयसि सही आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। पाण में इहा सलाह करे वज़ीर ऐं शहज़ादो ॿई वेंजी सेंजी कपिड़ा पाए ऐं 1000 दीनार हिननि खया, निकिता शहर बाज़ारि में। जीअं बाज़ारि में हलिया, शहज़ादो 15-16 सालनि जी उमिरि हुजेसि, माना अञा ॾाढी मुछ बि कान पई अचे, सुहिणो हुजे ज़बरदस्त। जेको बि शहज़ादे खे ॾिसे त हिन जे हुस्न जी तारीफ़ करे त पाक आहे उहा ज़ात जंहिं हिन अहिड़े सुहिणे जवान खे गंदे पाणी मां पैदा कयो। केॾो त रब आलीशान आहे जो अहिड़ी ख़ूबसूरत शयूं रब पैदा कयूं, माण्हू हिन खे ॾिसनि, माण्हू अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं, माण्हुनि जा वात गोदा थींदा पिया। के चवनि त न यार हे इंसानु न आहे, हिकु मलाइको आहे, के चवनि त न मलाइको न आहे, हिकु जिन आहे, हिकु जिन आहे, नेक जिन आहे, जेको न हिकु जन्नत मां जिन निकिरी आयो। माण्हू हिन जे पोयां हुजे, हे हलंदा हुआ चवनि माण्हू हिननि जे पोयां हुजे, तव्हां त हेॾी बाज़ारि पाती। बाज़ारि में आया, उते बि जेको ॾिसे शहज़ादे खे त तारीफ़ूं करे। हिकिड़ो पोढ़ो आयो, अची हिननि खे सलाम कई। पोढ़े हिननि खे चयो त मूंखे लॻे थो त तव्हां परदेसी आहियो, का ज़रूरत हुजेव, को मतिलबु हुजेव त ॿुधायो, थी सघे थो मां उहो तव्हांजो पूरो करियां, त इहा मुंहिंजे लाइ इज़त जहिड़ी ॻाल्हि थी। वज़ीर पुछियोसि त तूं केरु आहे? हिन चयो त मां हिन बाज़ारि जो चौधरी आहियां, चङो मुड़ुसु आहियां। वज़ीर चयसि त हीउ जवान जेको आहे हे मुंहिंजो पुटु आहे, मूंखे हिन जे लाइ हिन बाज़ारि में हिकिड़ो दुकानु खपे। असां सौदागर आहियूं त सामान असां विकिरो कंदासीं। हिन खे चई बीहो, हिननि खे बीहारे तकिड़ो वियो, हिकिड़े दुकान जी चाबी खणी आयो। दुकान जी चाबी खणी आयो, अची हिननि खे चाबी ॾिनई। उते ई दलालनि खे हिन चयो त भाउ दुकान जी सफ़ाई कयो। दुकानु सॼो साफ़ु सुथिरो थी वियो, सौदो थी वियो, हिननि खे चाबी मिली। वज़ीर दुकान जे लाइ हिकिड़ो वॾो गदो घुरायो, उन में उठ पखीअ जा पर भरियल हुया, उन्हनि सां भरियल हो।
वॾो हिकिड़ो गदो घुराई। वरी हिकिड़ो वॾो विहाणो घुराई, मतिलबु जीअं तख़्तु थींदो आहे उहो रखाई। त जीअं हे उन ते वेही मान शान सां दुकानु हलाए। ॿियो सामान, पैसो त हिन वटि हुयो, ॿियो सामान वठी हिननि सॼो दुकानु भरियो। दुकानु भरे मोटी आया। ॿिए ॾींहं ते सुबुह जो शहज़ादो उथियो, दुकानु ॾिसी आयो, अची दुकानु खोले, गॾह ते चढ़ी आयो, गॾह जी पासे सां बीहारे, पाण सां गॾु जेके ग़ुलाम हुअसि उन्हनि खे भला भला कपिड़ा पाराए उन्हनि खे पाण सां गॾु वठी आयो दुकान ते। वज़ीर हिन खे चए त बाबा हाणे कमु पंहिंजो ख़्याल सां कजां, ईअं न त असांजो राज़ आउट थिए, ख़बर न पए कंहिंखे त तूं शहज़ादो आहे। जंहिं मतिलब सां आया आहियूं त उहो मतिलबु असांजो पूरो थिए। जेका बि ॻाल्हि चई मूंसां ॻाल्हि कजां, जेका बि ॻाल्हि चई मूंसां ॻाल्हि ज़रूरु कजां। छोकिरे जी दुकानु संभालियो। साईं दुकान में जो वेठो, बसि ईअं पियो लॻे त ॼण दुकान में चोॾींहं जो चंड पियो थो ॿरे। माण्हू जो हिनखे, माण्हू ईअं सम्झो सौदो कोन पिया वठनि, रुॻो हिनखे पिया ॾिसनि। वरी जेको ॾिसे त वञी ॿिए सां ॻाल्हि करे त यार नओं दुकानु हिकिड़ो खुलियो आहे, पर छा त अलाह साईं हुनखे ठाहियो आहे। कंहिंखे ज़रूरत हुजे, कंहिंखे ज़रूरत न हुजे, हिन जे दुकान खे, हिन जे हुस्न जी बि तारीफ़ कनि, रब जी बि तारीफ़ कनि। एतिरे क़दुरु रश थी वई बाज़ार में, बाक़ाइदे हिन जे दुकान वटि बाज़ार में रश थी वई जो माण्हू खे टपण जी जाइ न हुई, रुॻो माण्हू हिनखे ॾिसनि पिया। शहज़ादो ॾिसे पियो, सम्झे पियो, दिलि में ख़ुशि पियो थिए, पर हिनखे इहो हो त जेतिरा हे माण्हू ॿिया अची पिया था ॾिसनि, हेॾी रश थी वई आहे त को दरबार मां बि को माण्हू जेकॾहिं अचे ऐं शहज़ादीअ जी ॻाल्हि करे त मूंखे ख़बर पए, पर को बि अहिड़ो माण्हू न आयो जंहिं जे वाता खां शहज़ादीअ जी ॻाल्हि लॻे या हे उन्हनि खां शहज़ादीअ जो पुछी सघे। वज़ीर चयोसि जेका ॻाल्हि चई मूंसां ॻाल्हि कंदो कर। वज़ीर सां ॻाल्हि करे पियो, पर वज़ीर इहो ई पियो चएसि त बाबा हाणे सबुरु, परेशान न थी, सबुरु कर, सबुरु कर, अलाह कंदो तुंहिंजी मुराद पूरी थींदी, सबुरु कर। ईअं चङा ॾींहं हिनखे गुज़री विया, पर न को दरबार मां को माण्हू आयो, न को अहिड़ो को माण्हू आयो जेको शहज़ादीअ जो ज़िक्र करे या हे उन खां शहज़ादीअ जो पुछे। इन ई उमेद में रोज़ अची दुकानु खोलींदो हो त अॼु को माण्हू अचे शहज़ादीअ जी ॻाल्हि करे। हिकिड़े ॾींहुं अची दुकान ते वेठो, हिकिड़ी वॾे शान मान सां हिकिड़ी पोड़ी आई, लटे कपिड़े मां ईअं मुअज़्ज़िज़ ऐं शरीफ़ ज़ाती पई लॻे। हुन जे पोयां ॿ कनीज़ूं, उहे बि सुहिणियूं सेब थियूं। पोड़ी दुकान ते चढ़ी, छोकिरे खे ॾिसे, शहज़ादे खे ॾिसे, हिन जे मुंहं ॾे रुॻो वेठी पई निहारे। हिन ॾे निहारे निहारे ऐं चई त पाक आहे उहा ज़ात जंहिं तोखे कारीगरीअ सां ठाहियो आहे। उन खां पोड़ी हिनखे सलाम कयो। हिन सलाम जो जवाबु ॾेई पोड़ीअ खे पासे सां विया। पोड़ी पुछियुसि त ए सोना जवान, मां बि हिन बाज़ार में ईंदड़ आहियां, तोखे अॼु ॾिठो अथमि मां, लॻे थो त हितां जो न आहीं, किथां जो आहीं? हिन चयो त मां ईअं सैर कंदो कंदो त सैलानी तबियत आहे मुंहिंजी, सेल घुमंदो घुमंदो हिते तव्हांजे मुल्क में आयो। पोड़ीअ चयसि त तुंहिंजा कदम मुबारक हुजनि, भला तो वटि कहिड़ो कहिड़ो सामान आहे, कहिड़ा कपिड़ा अथई, मूंखे का अहिड़ी शइ ॾेखार जेका बादशाहनि जे शायान शान हुजे।
हिन चयसि त मूं वटि हर क़िस्म जी माण्हुनि जे रुतबनि जे हिसाब सां मूं वटि शयूं आहिनि। पोड़ीअ चयसि बाबा मूंखे अहिड़ी शइ ॾेखार जेका क़ीमती हुजे त मां उन जे क़ाबिल जेको माण्हू हुजे उनखे उहा पेश कयां। हिन चयसि त भला मूंखे ॿुधाए त तूं कंहिंखे ॾींदीअ त मां उन हिसाब सां उन जे लाइक़ु तोखे कपिड़ो ॾियां, शइ ॾियां। पोड़ीअ चयसि त मुंहिंजी मालिकाणी आहे हयातुन नफ़ूस, असांजे बादशाह जी धीउ आहे, उन लाइ मूंखे खपे। हिन जीअं नालो खयो, हे त यको इन आस में हुयो त को माण्हू अची नालो खणे, पर अॼु पोड़ी त आई पर असुलु वठे बि उनजे लाइ पई। हिन जीअं ॿुधो त ईअं हिन जी ॾाढो दिलि बीह वई, झटिको अची वियुसि, विसां ईअं पाण संभाली हिन छा कयो, हिकिड़ी थेली कढे, इन में 100 दीनार हुई। हिन वरी पोड़ी खे ॾिनी थेली। पोड़ी खे चई त हे तुंहिंजा जेके कपिड़ा आहिनि न, हे कपिड़नि जी धुलाईअ जी मज़ूरी अथई, हे वञी कपिड़ा धोराए ॾिया। वरी थियो अंदरि वञी हिकिड़ो कपिड़नि जो जोड़ो कढी आयो, जंहिंजी क़ीमत 10,000 दीनार हुई, पर अञा बि उन खां वधीक। चई त हीअ मूं वटि जेको तूं चईं थी शहज़ादीअ जे नाले, त उन जे शायान शान कपिड़ो मूं वटि हीअ आहे। पोड़ी ॾिठो कपिड़ो, पोड़ीअ खे ॾाढो वणियो ऐं पोड़ी अजब में अची वई। पोड़ी चयसि ॾे ख़बर घणे जो आहे? हिन चयसि मुफ़्त जो आहे। पोड़ी चयसि वाला तोखे ख़ुशि करे, पर ॿुधाए त घणे जो आहे? हिन चयो त मूंखे ख़ुदा जो कसम आहे त मां हिन जी क़ीमत तोखां न वठंदुमि, शहज़ादीअ खे ॾिजां। जे शहज़ादी क़बूल न करई त पोइ तूं खणिजांइ, हे मुंहिंजी तरफ़ां तोखे आहे। मां त ख़ुदा जो शुकुर थो कयां जो उन मूंखे तोसां मिलायो, ऐं मां खे उमेदु आहे त अलाह करे जेकॾहिं मूंखे का ज़रूरत पई, मां तोखे जेकॾहिं चवां त तूं मुंहिंजी मदद कंदी। हाणे पोड़ीअ खे जो 10,000 जो वॻो पियो मुफ़्त में ॾे, 1000 दीनार ॾिनईंसि ईअं, 100 दीनार ॾिनईंसि ईअं। पोड़ी हिन जी सूंहं खां अॻई मुतासिर हुई, वरी हिन जो इख़लाक़ ॻाल्हाइणु, वरी हिन जी हिन महिल सखावत, पोड़ी हैरान थी।